किसो ऐं गुफ्तगू करे चुको आहियां त असां अहले सुन्नत जमात जो सितारो हज़रत हाजी गुलाम नबी मैसर हू हिकु बुज़ुर्ग हस्ती हुयो जंहिं महबूब जो दीदार कयो जंहिं इंसान जे दिल में सच्चाई आहे मंज़िल दूर न आहे हुन महबूब जो काफ़ी भेरा दीदार कयो हुयो हुनजे लफ़्ज़ में एतिरो लुत्फ़ आहे जो कंहिं बि शाइर जे लफ़्ज़ में एतिरो लुत्फ़ कोन आहे पंहिंजा आख़िरी पसा जॾहिं सम्झा हुई तॾहिं हीअ मनक़ब लिखी पंहिंजे पुट नाले मिठे मैसर खे ॾिनी हुई ऐं वसियत कई त बाबा जॾहिं सम्झनि त मुंहिंजा आख़िरी पसा आहिनि पोइ हीअ मनक़बत मुंहिंजे मथां पढ़जांइ पुट संदसि वसियत मूजिबि जॾहिं हाजी साहब जा आख़िरी पसा थिया पंहिंजी नंढड़ी भेण खां गॾिजी करे चईं दादी अच त जो बाबे जी वसियत पूरी कयूं मथसि पंहिंजो ई शायदि को फैमिली डॉक्टर अब्दुल हक मैसर MBBS डॉक्टर उहो मौजूदु हुयुसि मथां चवनि था पाण कैसेट में ॻाए वियो आहे चईं त जॾहिं मुंहिंजे मथां हुन नंढड़नि हीअ नात पढ़ी त चवनि था तुंहिंजे जिस्म में चुरपुर मची वई उहो डॉक्टर चवे पियो त मूं काफ़ी मरीज़नि जे मथां वियो आहियां काफ़ी मरीज़ मरंदे ॾिठा आहिनि पर अहिड़ो मुअल मरीज़ ज़िंदा मूं कॾहिं न ॾिठो आहे इहा ई मनक़ब तव्हांजे ॾाढो पेश करियो दुआ कयो त असां ते बि सभिनी ते महबूब जी इहा ई महिरबानी थी मोते मेहरबानी मोते बे मेहरबानी सदका सवा करे माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञो मोते बे मेहरबानी मोते बे मेहरबानी सदका सवा करे वञो माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञो मोते बे मेहरबानी मोते बे मेहरबानी शायद तमो तो ईदो हाणे फकीर वीदो शायद तमो तो ईदो हाणे फकीर वीदो शायद तमो तो ईदो हाणे फकीर वीदो ए रहे अचण न थींदो ए रहे अचण न थींदो दर ते दुआ करे वञो मोते बि मेहरबानी मोते बि मेहरबानी सदका सवा करे वञो माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञो मोते बि मेहरबानी सुभान अल्लाह आया तबीब काफी पर पोइ मिली न माफ़ी आया तबीब काफी पर पोइ मिली न माफ़ी आही शफीक शाफी आही शफीक शाफी शब में शफा करे वञो मोते बे मेहरबानी मोते बे मेहरबानी सदका सवा करे वञो माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञो मोते बि मेहरबानी सुभान अल्लाह सग दर तो संदो हाथ तुंहिंजी सना कंदो सग दर तो संदो तुंहिंजी सना कंदो मां बेवफा बंदो मां बेवफा बंदो तूं ई वफा करे वञो मोते बि मेहरबानी मोते बि
मेहरबानी सदका सवा करे वन माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञो मोते बेमेहरबानी सुभान अल्लाह थो इंतजार पियो क्या दीदार थे तमरिया संभाल बता बुनियादी अपना बुनियाद तेरी मुठ खाक दी है लख करोड़ दी जन्नत तेरी तेको लोड़ कपड़े खुराक दी है लख करोड़ दी जन्नत तेरी तेको लोड़ कपड़े खुराक दी है जहाँ यारा सब ख्वाजा मियां बख्ता सची यारी मोहम्मद पाक दी है को इंतजार जो क्या दीदार है तमरिया प्यालो न मौत जो प्यालो न मौत जो अग में अता करे वञो मोते बेमेहरबानी मोते बेमेहरबानी सुभान अल्लाह आशिक रहो रड़िया जो आखिरी घड़िया अल्लाह का दुआ सा तव्हां सभिनी खे आखिरी घड़ी में महबूब जो दीदार थींदो आशिक रहो रड़िया जो आखिरी घड़िया लिल्लाह लग लड़िया लिल्लाह लग लड़िया हाफिज़ो खुदा करे वञो मोते बेमेहरबानी सदका सवा करे वञो माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञो मोते बेमेहरबानी मोते बेमेहरबानी सुभान अल्लाह आणाए नहीं आहे रे अचो हबीबा आणाए नहीं आहे रे अचो हबीबा सिकदी वन कबर विच सुमसान पर पई तैनू याद करे सा सब आसो में दा कच्छ विच रख साईं बस तेरा नाम पके सा जे लायक भरिया लख लायक कितुए हेठों कदमे कफन विछे सा मिस्कीन दस रोस साईं दे कदमे पई सजदे सुजूद करे सा आणाए नहीं आहे रे अचो हबीबा हर मर्ज खा महेसर हर मर्ज खा महेसर आजो मिठा करे वञो मोते बेमेहरबानी सदका सवा करे वञो माला इलाज आया मुंहिंजी दवा करे वञो मोते बेमेहरबानी